अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तारिस रियाहो न्यू मेहरान न्यूज़ और कयूं था खबरन डा खबर शामिल के पिया टनो आदम रिपोर्ट मंठार अली चौलियानी जी टनो आदम में समाजी तंजीम पारा पाक फौज सां यकजहती तौर रैली कढी वई। रिपोर्ट मूजब टनो आदम में समाजी तंजीम NPCIH पारा पाक फौज सां यकजहती के इजहार तौर मजहर चांडियो गुलबहार खासकली राणा सदाकत अरशाद एमान असलम पठान फिरोज अब्बासी सदाकत कुरैशी मुर्तज़ा उन्नड़ मोहन कुमार नेहरोमल नरसिंह भील वाहिद चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में गुलशन सिद्दीकी पार्क रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती और मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त पाक फ़ौज जे जवाननि मुल्क जी हिफ़ाज़त ख़ातिर पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे वतन जी हिफ़ाज़त कई। पाक फ़ौज जे शहीदनि ऐं गाज़ियुनि ते फ़ख़्रु आहे। पाक फ़ौज हर मुश्किल घड़ी में असांजी मदद कई आहे। असां पंहिंजे बहादुर फ़ौज सां हर मोड़ ते गॾु बीठल आहियूं।